चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स मोहतरमा वाचूड़ी ओ वाचुड़ा पाए दरवाजो तो खटकाई वन जिसका सही कह रहा ओ मोहतरमा वाचूड़ी मोहतरमा ना मोहतर अदा मोहतरमा वाचुड़ा फकीरा आई 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 पियो पियो तकड़ा छा आई सदको वञाव नूरल भूरल आयो छा नूरल भूरल अचो अचो अंदर अचो तहां बचो ॿिया ईंदा न तहां कहिड़ो ॾोह कयूं अचो बिस्मिल्लाह मेहरबानी अच्छा आई हबी आई ॾिसी जाती ॻोठ जा चङा आया आहिनि को भलो विहाणो का भली विली खणी आ अचो 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 आई हबी हेॾे थी चङा आया आहिनि असांजा देखो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह भले हाणे ख़बरूं शुरू कयो ता खबरू शुरू कयो तेसते मां चाय ठाहे दी वठा वारो कर अभी वारो हाँ वारो कर अब बिस्कुटन जो बंदोबस्त कर जाए सब कुछ मिलंदव मां सदको वञा सब कुछ मिलंदव ओ यारो मूंखे दिल बरसा मिलायो मरण खां गए महबूब सा मिलायो ओ यारो हाय हाय अरे कारा जी पेली मां एतिरो नापाक कोना जो मूंखे अरुबरो था वेझाए अरे ने बुर्श हण मां कुझु कोन वरंदो बाक़ी हाणे हीअं कयो ये जेको गॾनि ऐं घोड़नि खे खरखड़ूं हणंदा आहिनि उहो खरखड़ूं मुंहिंजे बुत ते हणो का शादीअ जी खाध ख़तम थी हाई साहब हाणे शादीअ वारी ख़ारिश बुत ते कोन थई बाक़ी तूं दिमाग़ में भरिजी वियो अथई बाक़ी छनाइण जो शोर तुंहिंजे कन में छांइ छांइ पियो करे दोलनि जो ददको असुल तुंहिंजी दिलि में वहिजी वियो आहे असुल तुंहिंजी दिलि खे मोहे विधो आहे जिते न तूं छनाइण ऐं दोलनि जो आवाज़ ॿुधंदे त असुल डांसूं करणु शुरू कंदे ऐं कुंवार कुंवार करे तूं पियो कल्टियूं खाईंदे ऐं कल्टियूं खाइण खां पोइ तोखे उल्टी ईंदी सीधी जी तूं हिकिड़ो कमु कर कहिड़ो कमु इहो कर तूं सॼे इलाइक़े में जिते बि मंगड़ार फ़क़ीर रहंदा हुजनि न उन्हनि जूं इहे दोलड़ियूं इहे शरनायूं इहे साज़ड़ा बाज़ड़ा दोलड़ियूं सभु बञी बोर कर ठीकु ठीकु उनजो इहो सबबु आहे त जॾहिं बि उन्हनि जा इहे साज़ ऐं दोल वॼंदा न त मुंहिंजे दिमाग़ जे लालियुनि में इहे साज़ ऐं सहरा पिया वॼंदा सेठ साहब बाबो कारो तू जलाबी कुंवार ला कर पियो तो करे अरे न कर सीधे हो जुल्म न कर हाणे कुंवार कुंवार करण खां मुंहिंजा कुल्हाई कुमाइजी विया आहिनि जेकॾहिं हाणे कुंवार कुंवार कया न पोइ गब्बर सिंह वांगुरु मुंहिंजा ॿई कुल्हा कटे छॾ जॾहिं मां ढूलो लंगड़ो थी वेंदुसि त मां लाल लहण वारी लाइन ई कॾे वाह वाह गारे वगे सा कंहिंजी कुंवारा किथे आ हां कहिड़े पासे आ हां किथे आ सेठ मूं त मेरी हवाई फेर आयो ॾिसां पियो त कुंवारी तलब तो मां वई आहे ईअं फूकू पियो वरी अल्लू पुट हर शइ जो असर आहिस्ते आहिस्ते घटिबो आहे जेनो निश्चय खे ओचितो न सोचणाइबो न त मरी पवंदो पटीअ ते मरी पवंदो इन करे हुनखे आस्ते आस्ते नशो छॾाइबो सम्झो मुंहिंजो बि लाउन ऐं कुंवार वारो नशो आस्ते आस्ते ठीकु मतलब त हाणे ज़िंदगीअ में शादी न कंदे तोबा कया में बाबा अबन ॾाढा तोबा कई बाबा चओ त मां गीसी कया पर आलो लॻो पियो आहे जेकॾहिं न माल जे चिचड़ मूंखे कंहिं जाइ ते चको हयो त पोइ सीधी चको हणी चिचड़ छॾाइणो पवंदो
जेकॾहिं मूंखे कुंडी हण जो मौक़ो मिलियो त कुंडी हणंदुसि। बाक़ी बाबा मीटर हणण खां मुंहिंजे अबनि ॾाढा तौबा कई। हाणे माटियो सारे कर दो ओ यारो मूंखे दिल सां मिलायो। अदा जेकॾहिं पुलिस न अचे हा त हिन मोई लकुड़ खे त तव्हां जीअरे ई पूरे अचो हा। कमाल थी कने अदी हाजानी चङो हुजे हा जेकॾहिं हिनखे जीअरो पूरियो हा त सॼे ॻोठ जी ने मिरुअ मो जान छुटी पवे हा। अधी ॿी ॻाल्हि आहे न, जेकॾहिं असां हुनखे जेरो पूरे छॾियूं हा न त जेरे पूरण में पुलिस असां ॿिन्ही ॿारनि खे खणी वञी थाणे वारे वण में उबतो टंगे छॾे हा। असां इहे लुॾू आहे माण्हू चवनि हा त लिम में डपा टंगिया पिया आहिनि, ठड़का था कनि ठड़क ठड़क। अधी हाणे छॾियो हिन लकुड़ वारे लकाव खे। भेण हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हांखे पंहिंजो घर यादि नथो अचे? छो तव्हांखे गर्मी सर्दी धोतो मेरो कयो, बाक़ी असांखे पंहिंजे मुड़ुसनि सां मोहबत ई कोन्हे। वाह वाह अदा, असां बि तव्हां भाइरनि लाइ हिते वेठियूं आहियूं त तव्हांखे हक़ इंसाफ़ वठी ॾियूं। अधी हजानी ऐं अधी मांधाणी असां पंहिंजे हिसे वठण जे लाइ पंहिंजा वर खणी छॾिया आहिनि। हाणे तव्हां पंहिंजे घर ॾे भली वञो। हा हा हाणे सौट वारा बि सोड़ा थिया आहिनि न, ऐं उहे ॻाल्हि खे सम्झनि था त हिननि खे पंहिंजो हिसो ॾियणु घुरिजे। हा त पोइ वठो न हिसा त असीं बि वञी पंहिंजे मुड़ुसनि जे मथे में लॻूं। अदी मांधाणी मुड़ुस लाइ मांदी न थी, अॻे पोइ असांखे इहो ई घर वसाइणो आहे। उन घर में हलण खां पहिरियां असांखे नूरल ऐं भूरल खां कुझु ज़िमा खणाइणा पवंदा, ऐं उन खां पोइ असां उन घर में वेंदियूंसीं। ॻाल्हि अथई सिधी। वरी कहिड़ा ज़िमा खणाईंदो नूरल ऐं भूरल खां? अदा नूरल ऐं भूरल खां रुगो न, सर्दी ऐं गर्मी खां बि ज़िमो खणाइणो पवंदो। छो त केसि ताईं तव्हां ज़ालनि जे हेठां हूंदव, केसि ताईं असां मुड़ुसनि जे मोचड़े में हूंदासीं। हा दा कंहिं न कंहिं खे विच में आणिजे त जीअं ॻाल्हियुनि खां पोइ गर्मी सर्दी तव्हां वटि अचनि। जेकॾहिं ईअं ई वञी पंहिंजे घर में वेहंदासीं न त पोइ घर मां निकिरण जो कहिड़ो फ़ाइदो। पोइ सिधी ॻाल्हि कर न त कमु साॻो ई हलंदो। साॻा लाटू साॻा चुग, साॻी वटि वठां दस दसां कुट कुट हलंदी पई आहे। हाणे इहो सोचो त असां ॿिन्हिनि धुरियुनि जे विच में ईंदो केरु? अदा बुता हाणे असांखे संतरो ॿधणो पवंदो। ठीकु आहे साईं चई थो असां संतरो ॿधंदासीं, पर संतरो कंहिंखे ॿधबो? हेॾो पेट ते संतरो ॿधबो वरी लही वेंदो त वॾा वटि था वेंदा ईअं वकोड़े सकोड़े ॿधंदासीं। अदा जेकॾहिं न तव्हां पंहिंजी ज़ालुनि सां ठाह करण जी ॻाल्हि कई आहे ऐं पंहिंजी भेणुनि खे पंहिंजे मुड़ुस ॾांहुं मोकल जी ॻाल्हि कई आहे न, इन ख़ुशी में दिलि चए थी तव्हांखे भाकुर पाया। अरे साथी मुड़ुस जा हा फाड़ियाई, हिन त पाए खे वञी चकायो। हिनखे भाकुर छो थी पाई? मां मुड़ुस ऐं मूंखे ॿ खाणो न, ही वञी पंहिंजी ज़ालुनि खे भाकुर पाइनि। बातुड़ा फ़कीर, असां ॿिन्ही भाइरनि खे गैरत गोॾनि में भरियल आहे, गोॾनि में। इन लाइ सॼे ॻोठ लाइ असांजो ग़लति पेर कॾहिं बि कोन खॼिबो। गोॾ ॿधी अदा इहो फ़कीर त वेठो वात जा पुला खाए। तव्हां न पंहिंजे घर सां परची पो त मां मिठाई खायां। असांखे जेका सलाह ॾिनी अथव न उन ते असां ॿई भाउर अमल कंदासीं, पर असांजा भेणी हुआ ऐं असां जूं भेणूं उनखे तव्हां पाण ई सम्झायो। मां ऐं मुंहिंजी ज़ाल उबते सुबते ऐं हुनजी भेणुनि खे धमाकाणी अहिड़ो लेवल था कयूं जो सफ़ा कमु सिधो थी वेंदो। त पोइ तव्हां वञी उन्हनि जे घर उन्हनि खे धमक हणो त असां पंहिंजे घर वञी पंहिंजी भेणुनि खे बुरुश था हणूं। पाण में ठहियल हूंदो न त दुश्मननि जा बि वात बंदि हूंदा। पोइ असां इन करे तव्हां ॾे आया आहियूं त असांजो पाण में तव्हां ॿई ॼणा ठाह करायो, न त विड़ी विड़ी असां हिक ॿिए ॼणा चढ़ी हिक ॿिए खे मारे विझंदासीं। हाजी साहब माफ़ कजा, ही कुर्सी मुंहिंजे दोस्त जे लाइ आहे। हे ॻाल्हि सभु जीवर सैनी महाला या बसा जो कुर्सी की वालार पे थो करे माण्हू परावन प्लाट नहीं पर इन ज़मीनुनि से कब्जा कर पे था। कुर्सी न चइबो कब्जा, चइबो होटल जो कुर्सी। सॼी उमिरि पात रखा था, माइन मोचड़ा आहियां, अधड़नि मोचड़ा आहियां। हींअर त हिकिड़ी पादर जे बि सपन रही आहे। अरे बाबा रे चाहे हिकिड़ी कड़क ॾिजां।
हीरो संगवा ये मुझे कब्रिस्तान में कुटियो ये न लिसी होते हैं तेरी पादर जप्पा का करें तो आराम मसाओ थी इज्जत गांधी यो गाते रे हाजी साहब वे कादे अच्छा सा पादर खड़े था ये तो कोड़ा मारे जेता भी जोड़ो मांगे तो न पोया ये वरी मुके भी पादर हंदो चलो अच्छा असां होटल जे पछड़ी नान थींदियो असां जो सेट पाण चोर खाना ते पछड़ी केर कोन कंदो पछड़ी कंदो ते पाण पादर खाइंदो तू हल पर चाहे मोटे में तू मा तो क्या डर गया तो जिंदगी में पेरें चकर पादर लगा दई तो वहम में थी हुई अजामा पादरन में पूरो हा ये समझते फार्मी कुकड़ा ग्रुप पूरो थी यो बाबा मां यतीमा मुखे माफ कर बाबा मुखे माफ कर तू यतीम जरूर आई पर गरीब नहीं केमिकल वालो खीर जो हलाई तो वापारी पाई वडो वारो मेहन जो बतई पर सुधरियल नहीं हां ना तो सच्चो ही मां दुनिया जो आखिरी जलील हां बुजुर्गो समत में अच्छा वो मेल हईदास अच्छा जी साहब हाँ हाँ हाणे चाय पिए चुस्की वठ न इते वेठो जो हेडे दे तो मुझे पाचन में पानी में तोड़ में तरी दी छोकरा डंडो खणिया डंडो डटू सा न वञे सिगरेट जो डंडो तो चवां हिंदा के वरी छा थियो ए वहां तो पटियो पियो अथव वेहो त को बात विढ़ायूं तव्हां जाओ जॾहिं घर संभारियूं असां बि तव्हां सां गॾु इन करे आया हुआसीं त असांजा फिटल कम कुझु ठाहींदो अदा असां सदाई मुंझल सूट सिधा कया ऐं असां त चऊं था सदाई ॻोठ में सुरहाण हुजे बदी हुजे भाई पी हुजे ऐं सदाई खीर खंड थी रहनि हिक ॿिए जे सूरनि खे बि सम्झनि सदाई परवन सूरनि लाइ सिर थो वञे कॾहिं मुंहुं मुड़ुस जे मथे जे सूर जी का ख़बर पई अथई बेलन तां मोटंदो आहियां त चेल मां चीकट निकिरंदा न कॾहिं तेल जी तरी हई अथई ॿिन्हिनि में पट थींदी आहे कॾहिं प्यार वारो पलस्तर कोन थी पई बाक़ी बेलना त सिर थो वञे ॿुधो 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 मोए जो ॻाल्हाइण ॿुधो मुंहुं मां गुल था टिड़नि तरसो पाण में न विढ़ो पहिरियां असांजो मसइलो हल कयो आया आहियूं त पुछो ई कोन था त वेहो ए रिलियूं ई सिधियूं कोन कयूं अथव हिन मोए जे वात जे करे दिलि छंड मारे लिखा हंटिया की छप जा थी बंद दे तप अरे खुदा जी सवाई पे वाचुरा माफ़ कजो तव्हांजे अचण जे ख़ुशीअ में मूंखे ख़बर कोन पई ऐं अॼु इहे मूंखे रिलियूं धोड़ियूं हूं जेकॾहिं मूं गुस्ताखी कई आहे त मूं फ़क़ीर खे खणी माफ़ कजो न मिड़ई ख़ैर आहे ॻोठ जी वॾी अम्मा सदाई ख़ुशी हूंदे मुछनि वारी माई भला ॿुधो इहे चई का तुंहिंजी बेइज़ती त कोन कईसी ना अदा ना इहो मुझे लाइ मर्दा बाक़ी ॻोठ वारनि लाइ माई आहे सच थी चवे अदा सच थी चवे हिन घर जा सभु कम मां ई त कंदो आहियां ही सही पिननि ते पाचा चाढ़े टंग ते रखी सोती पई हूंदी आहे इहो त घिटी राज पार ॻोठ मुल्क सभिनी खे ॿुधल आहे पर असां जेके सलाहूं तव्हां वटि खणी आया आहियूं न उन्हनि खे गौर सां ॿुधो ऐं उन्हनि ते कुझु सलाह सवाब कयो हा बसि असां बि सलाह जी सलाहियतूं हासिल था पिया आहियूं तव्हां चप चोरियो त असां कम खे शुरू कयूं बसि ये चौधारी मुझे कंधा था प्यार हाजी लगे तो मुखे मारण जूं प्लान जूं बेथा ठाहिन को हा थो करे को ना थो करे यो वञे थो पियो वरी ॿियो पुठियां थो पियो वञे हाणे त मूंखे सौराना पक थी त को मूंखे माराइण जे लाइ वंगारी वठी था अचनि इहो हिकिड़ी नई मुसीबत हीअ त साॻियो सिपाही आयो रोटो जे मूंखे अॻे पात्र आया भॼो हले किथे ॿुधी जाइ में लुक त मरी वियो अबा छोकरा जल्दी हिकिड़ो चांहि जो कटो खणी आ हल्दी चांहि जो सफ़ा VIP चांहि जे
सफ़ा ॿिया बि खणी जल्दी अचां बाबा जल्दी। हाज़िर बाबा हाज़िर। पर ॿुध हीअ ॿोरी छाजी आहे? अलाए असांजी त न आहे, मूं त ईअं ॾिठी आहे। मां हाणे ॻाल्हि ॿुध, मां होॾां कोन थो वियां, हाणे मां नी ॿोरी जे मथां वियां थो ऐं जल्दी मूंखे कत प्यार। हाज़िर बा हाज़िर। अरे इधर हाथी लकुड़ा किरा पड़ियो में वने। हाथियो बाबा कारा अलूअ जा अकेला पीए हाजी लकुन खे गोलींदे सिज लही वेंदो। हाँ कारे जा बच्चा, हाजी जो दिमाग कम कोन थो करे, ज़हन असुल सफ़ा ख़त्म अथसि, किथे ॾे न वाह में टपो ॿुॾी मरे न। बाबा हाजी लकुन वागू बुॾंदो कोन, रहंदो खाईंदो। अरे हाँ बाबा, तुझी ॻाल्हि बि सही आहे, हल त हली वरी बि ॻोल्हियोसि, किरी न पियो हुजे कंहिं गंद में। जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, हिकिड़ा मिस्कीन वीचारा ॿिया त समा बेतरस। अरे घोड़ा रे हाजी भी हाजी असी तुझा पंहिंजा आहियूं हाजी। ओ आजी बाबा ओ सातो या पजाऊ ओ गुरुजी मख। हाजी भी अॼु लॻे थो वरी हिनखे कंहिं पेट्रोल पियारियो आहे जो पुछियो ज़ील कयूं थो वञे। बाबा हाजी लकुन ॿियनि सां कंदो त पाण सां बि ईअं थींदसि न। अबा हेॾी थी अथसि पोइ बि मुड़े कोन थो। अचु त हली पकड़ियोसि। हाँ छोकिरी तयार हो? हा दा असां तयार आहियूं। सफ़ा तयार आहियो न? हा अदा नूरल जी अधी वारो सफ़ा तयार आहे, बाक़ी तू मां रहियल आहियूं, हलूं था अंदर कपिड़ा लटा मटायूं था, अतुर अंदर हलूं था। हलन हाँ हल त हली तयार छो ई मोटी दा चो गोड बधी हलदा हल। हाजी लकुन अरे साइल जी औलाद, मां तव्हां खां लिकी मेहर जो वाड़ो छॾे हिते अची लिकियो आहियां, पोइ बि कुतनि जी कत वांगुरु पोयां लॻाया आहियो। हिकु ई खड़ था तुंहिंजी हिन उमिरि में तुंहिंजे पोयां छो लॻंदासीं? अरे मूंखे त मां खूब थो थिए त डेंजरस माण्हू, डेंजर माण्हू। छाजो खौफ़, असां कारा आहियूं पर खानदानी कारा आहियूं, तोखे कारो कोन कंदासीं। कारन खे खीर प्यारींदा ईअं न। अड़े तव्हां मुंहिंजे माल मिल्कियत ते कब्ज़ो करण वारा तव्हां मूंखे सुञूं करे छॾियो आहे। पुट अॻे मुंहिंजनि खीसनि में कड़क नोट हूंदा, कड़क नोट, पर हाणे मुंहिंजे खीसनि में अजीब मखलूक थी रहे, अजीब मखलूक थी रहे। नाग थई नाग। हाजी यही त सची पची नाग आहे। कंहिं विधो तुंहिंजे खीसे में? तव्हां विधो आहे पुट इहो नाग मुंहिंजे खीसे में। हैत अथव, तव्हां मूंखे मारण पिया चाहियो हा? न हाजी साहब असां तो या बच्चा आहियूं। अरे बच्चा ना हो मुंहिंजा बच्चा, तव्हां मुंहिंजे लाइ ॾचा हो, ॾचा। हिकिड़ो कारो ॿियो अधोरो कारो, तव्हां ॿई ॾेढ ॼणा गॾिजी सलाहूं सवाब करे मुंहिंजी माल मिल्कियत ते कब्ज़ो करण था चाहियो, कब्ज़ो करण था चाहियो। तूं मुंहिंजे लाइ निमरूद जो पोटो ऐं हे फिरोन जो ॾोहिटो, तव्हां ॿिन्ही मां त मूंखे डपु आहे ई आहे, पर हुन नागपुरी पुलिस वारे मां बि डपु आहे।
बाक़ी हू शरीफ़ माण्हू हो जेको कबर ते वेठो जे मूंखे मोचड़ा हया ऐं उहे पादर मूंखे तहां ई हणाया पुट मूंखे हाणे सभु ख़बरूं पई थियूं पवनि बाबा हाजी जो इलाज कराइणो पंजे पुट लकुण जे दिमाग़ जे दरिए मां शीख निकिरी वई आहे लॻे थो हिनखे डॉक्टर ॾे वठी हलणो पवंदो हिन जो इलाज कराइणो पवंदो मां सभु सम्झां थो पुट एतिरो नादान कर हा 75 साल उमिरि आहे त हा मूंखे पुट ॿई ॼणा गॾिजी अहिड़ी सुई हणण था चाहियो जो मुंहिंजा सभु सामान ई सड़ी वेंदा उठो मां पंहिंजो माल सोन रीन किथे लिकाइण थो वञा खबरदार जेकॾहिं तव्हां मुंहिंजो पीछो कयो हाजी लकुण ॻाल्हि त ॿुधो मुंहिंजे ॿुधण वारा बटण आउट ऑफ ऑर्डर आहिनि यार ॿुध त सही थोरा अदी घणा ॾींहं थिया आहिनि फूरल सां इहा नीह वारी कचहरी कान थी आहे अदी मां बि नूरल जे भरिसां वेहंदी आहियां त मूंखे बि अलाए छा थींदो आहे हा दी मां बि पंहिंजे मुड़ुस सां वेहंदी आहियां न चुप सुकी वञनि तारा फिरी वञनि हथ पेर ही अदी ये मुड़ुस थी जने थई ना दी इश्को आखिर मुड़ुस आहिनि त बेड़ा सही थी चई मुड़ुस न त दलो बुज़लो ना कर सही ॻाल्हि किटी पिटी अदा तव्हां तयारु थी वियो अधु ॾिसे नथी असां सफ़ा तयार थी विया आहियूं हा लॻाया त कलाक थियो मूं ते त उहे सागा जा सागा लॻा पिया आहिनि असां अॼु ईअं सिंगारजी आया आहियूं ॼण अॼु असांजा निकाह थींदा लाऊं लभंदियूं रुख़सतुनि जा सफ़ाईअ रबाट थींदा ई रबाट अदा मुंहिंजे कननि में शरनान जा आवाज़ था ॿुधनि ॿुध अदा इहे शरनायूं न आहिनि ये ॻोठ जा छोकिरा तूतलियूं था विझाइनि जेके 10 रुपए में न मिलंदियूं आहिनि तोखे अलाए छो शरनायूं थियूं लॻनि ख़्वाब वेठो ॾिसी हाणे त घणनि जा ई कंड वॼंदा हलो तव्हां पंहिंजो ज़ालूं वठी अचो असां पंहिंजे मुड़ुसनि सां हाली घर में रहूं बरोबर चई सघती हलणो पवंदो पर तव्हां चांहि पियो पिता न असां त कोन पीती आहे पोइ असां बि चांहि पियो पोइ हलूं बिस्कुट न ॾींदीमांइ मां ठीकु आहे का ॻाल्हि न आहे असां पाण अंदरां चोरी खणी ईंदा ॾिण दी डुक जाए आओ जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस हिकिड़ा मिस्कीन वीचारा ॿिया त ज़मा बेतरस जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस हिकिड़ा तबीयत जा सफ़ा ॾींगा ॿिया वरी घर में ड्रिजंदा ईंदा किन खे मायूं ज़हर लॻनि थियूं किन खे मायूं कहरो लॻनि थियूं हिकिड़ा मिस्कीन वीचारा ॿिया त ज़मा बेतरस जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।